युट पिटे ते जंग हाणे न पुछो हो तखे सूर सुबेली ससुई लक कई सी लंग त सुपेरियां जे संग मुंद मेड़ाओ तो थी आउं सब खां पहिरीं उन्हनि फ़क़ीर खे मुबारकबाद थो ॾियां ऐं जस थो ॾियां जेको साहिब किताब थियो आहे ऐं जंहिंजे महिनत सां अॼु हीअ मंडली मती आहे ऐं पुनल जे किताब ते जेको ॻाल्हाइजे उहो किताब तव्हांजे साम्हूं आहे उहो किताब तव्हां सां पाण ॻाल्हाईंदो तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधायां त पुनल फ़क़ीर जो हीअ किताब आहे पुनल जी प्रीत मौजूदु महिमाननि खे बि ॻाल्हि ॿुधायां त पुनल फ़क़ीर जो ॿियो किताब पुनल जूं पचारूं बि अॼु असांजो कंप्यूटर मां प्रिंट आउट करे कढियो आहे तंहिंजो तव्हांखे दीदार करायूं ही पुनल फ़क़ीर जो ॿियो किताब आहे पुनल जूं पचारूं जंहिंमें लतीफ़ साईं जूं सूरमियूं हुननि जो तारीफ़ जेको आहे सो फ़क़ीर नज़म में कयो आहे यकीन कंदो ऐं तमामु मुख़्तसर जेकॾहिं ॻाल्हि करियां त नज़म जो बैत जो पुनल फ़क़ीर खे जेकॾहिं बादशाह चइजे त घटि कोन्हे ही तमामु ज़हीन जेको नौजवान आहे जंहिं किताब में घणो कुझु लिखियो आहे पुनल जी प्रीत में हुन में घणा कुझु मौजू आहिनि कोस्तान सां मोहबत कोस्तान जूं केतिरियूं वथियूं आहिनि कोस्तान जूं केतिरियूं शयूं आहिनि जिन्हनि ते हुन लिखियो आहे उन खां पोइ पुनल जूं पचारूं किताब जेको आहे हिन में असांजी कोशिशि आहे त सुघड़ाइप जूं जेके ॿियूं सिंफ़ूं आहिनि गुजारत आहे डोर आहे पिरोली आहे हुनर आहे इहे बि असीं हिन में इनशा ताला जॾहिं इहो किताब को वक़्तु परे न आहे जॾहिं इहो किताब तव्हां दोस्तनि जे साम्हूं पेश थिए उन सां गॾोगॾु असांजे शाइरनि जो गॾियल किताब घूरन घाया जे उहो बि असांजो किताब प्रेस में पहुची चुको आहे जंहिंजो साईं जोहरी साहिबु ज़िक्र कयो उन खां सवाइ साईं मोहम्मद ज़मान जो किताब आहे सदाए कोस्तान वो किताब प्रेस में तो पहुंची चुका है पर वो आखिरी मरहले में आए ये इंशाल्लाह ताला किताबनि जो असां तव्हांखे सूखियूं मुबारकूं ॾींदा रहंदासीं असीं तव्हांजा सभिनी जा तमामु तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं ऐं पिणु मौज़त ख़्वाहियूं जो किताब जो प्रोग्राम देर सां शुरू थियो उन जूं मौज़त ख़्वाहियूं ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जा असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं महिरबानी दोस्तनि